अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराज किचन। फ्रेंड्स, मायराज किचन में अॼु असां तव्हां सां शेयर कंदासीं हिकु मज़ेदार केक जी रेसिपी जंहिंजो नालो आहे चीज़ केक। हीअ चीज़ केक ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु प्याले में विझूं था ग्रैम क्रैकर्स, तक़रीबन 20 खां 22 अदद। तव्हां चाहियो त ग्रैम क्रैकर्स जी जॻह ते के बि ॿिया क्रैकर्स या बिस्किट्स इस्तेमालु करे सघो था, जेके बि तव्हां वटि अवेलेबल हुजनि। क्रैकर्स खे असां भोरे छॾियो आहे। क्रैकर्स खे भुरण खां पोइ हाणे असां विझूं था हिकु प्याले में ऐं गॾु ई विझूं था देसी घी 150 ml, ऐं पाउडर शुगर विझूं था 2 टेबल स्पून। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे हिकु बेकिंग ट्रे में विझूं था। बेकिंग ट्रे में विझी चङी तरह सां फैलाईंदासीं। ऐं कंहिं कप या चमचे जी मदद सां प्रेस करे छॾींदासीं। ऐं हाणे असां रेफ्रिजरेट कंदासीं तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ। ऐं हाणे हिकु मिक्सर ब्लेंडर में विझूं था सॉफ्टनिंग क्रीम चीज़ 16 ग्राम, कंडेंस्ड मिल्क विझूं था अधु कप, ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था लीमे जो रस 2 टेबल स्पून, वनीला एक्सट्रैक्ट आहे 1 टीस्पून, ऐं हिकु दफ़ो ॿीहर चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे हिन मिक्सचर खे असां केक जे मथां विझंदासीं। हिन मिक्सर खे केक जे मथां विझण खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर तक़रीबन 2 खां 3 कलाक जे लाइ रेफ्रिजरेट कंदासीं। जी फ्रेंड्स, असां चीज़ केक खे तक़रीबन 2 खां 3 कलाक जे लाइ रेफ्रिजरेट कयो हुयो ऐं हाणे असांजो मज़ेदार चीज़ केक सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।